अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इश्यूज़ नॉन इश्यूज़ सां गॾु मां आहियां अवां जी मेज़बान सादिया अब्बासी। नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी लाइ कोशिशुनि दौरान ज़मान पार्क में पुलिस जो ऑपरेशन कयो वियो, जंहिंमें कारकुननि ऐं पुलिस अहलकारनि में झड़पियूं थियूं ऐं केतिरा ई कलाक पुलिस इमरान ख़ान खे गिरफ़्तार करण जी कोशिश कंदी रही, पर पीटीआई कारकुननि ज़मान पार्क में ढाल बणिजी बीही रहिया ऐं आख़िरकार लाहौर हाई कोर्ट सुभाणे ताईं ऑपरेशन रोकण जो हुकुम जारी करे छॾियो, जंहिंखां पोइ पुलिस वापसि रवानी थी वई आहे। उन हवाले सां असां सां वधीक गुफ़्तगू लाइ स्टूडियो में मौजूद आहिनि कल्याण न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ ऐं तज़िया निगार गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब। अस्सलाम वालेकुम सोलंकी साहब। वालेकुम सलाम। सोलंकी साहब, पीटीआई जे चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी लाइ कल्ह खां अॼु ताईं जी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? जी बिल्कुलु, सिंध समेत जेके सॼे मुल्क जी सूरत हाल आहे उहा पीटीआई जा कारकुन इन करे मछरियल आहिनि त गुज़िरियल ॾींहुं जेका तोशाखाना केस आहे उन केस में नाक़ाबिल गिरफ़्तारी वारंट इमरान ख़ान जे ख़िलाफ़ जारी थिया हुया अदालत तरफ़ां। उन खां पोइ जेका गिरफ़्तारी जे लाइ इस्लामाबाद पुलिस ऐं लाहौर पुलिस हिकु इजलास कोठायो हो लाहौर में। इजलास कोठाए इहो तइ कयो वियो त इमरान ख़ान खे कहिड़े नमूने सां गिरफ़्तार कजे। उन में इहो रूट्स तइ कया विया ऐं पुलिस नफ़री मुक़ररु कई वई हुई। उनखां पोइ जेका राति देरि सां उहा सूरत हाल पैदा थी त ज़मा पार्क में जॾहिं पुलिस पहुती त उहे पीटीआई जा जेके कारकुन हुआ, मछरियल हुआ, डंडा बरदार हुआ, उन्हनि उन पुलिस अहलकारनि ते हमिलो करे ॾिनो ऐं उनखां पोइ सूरत हाल छिकताइण वारी पैदा थी वई हुई। ऐं साॻी सूरत हाल जॾहिं पुलिस ॾिठी त इहे त कारकुन मछरियल आहिनि, इहो हिन गिरफ़्तारी में रुखनो विझी रहिया आहिनि, त उनखां पोइ जेको पुलिस बि जवाबी कार्रवाई कई, आंसू गैस उछलिया, शेल उछलिया ऐं उते पाणी सां जेको सो उन्हनि खे जेके प्रेशर पंप आहे उन्हनि ज़रिए कारकुननि खे हटाइण जी कोशिशि कई, पर सूरत हाल इन अंदाज़ ते पहुती जो इमरान ख़ान खे गिरफ़्तार न करे सघिया, पर पुलिस वारा पोइ हिते हटणु लॻा ऐं सॼी सूरत हाल जेका उहा इलाइक़ो जेको हुयो ज़मा पार्क वारो इलाइक़ो उहो मैदान जंग बणिजी वियो ऐं केतिरा ई जेके पीटीआई जा कारकुन ज़ख़्मी थिया। ऐं इन सॼी सूरत हाल में पुलिस अहलकार तक़रीबन 30 खनि पुलिस अहलकार बि ज़ख़्मी थिया, जंहिंमें DIG इस्लामाबाद बि शामिलु हुयो। ऐं इन पुलिस ऑफिसरनि ऐं अहलकारनि जे ज़ख़्मी थियण खां पोइ सूरत हाल तमामु छिकताइण वारी थी वई ऐं कारकुन तमामु घणा मछरियल हुआ ऐं हू जेके आहिनि पुलिस अहलकारनि ते डंडा बि वसाए रहिया हुआ ऐं इहो बि चई रहिया हुआ त मारो मारो ऐं इन्हनि खे जॾहिं मारो मारो जा नारा हणंदे हू जेके उन्हनि सां इमरान ख़ान जी ढाल बणिजी जेके पीटीआई जा कारकुन बीठल हुआ। उनखां पोइ जेकी सूरत हाल राति देरि ताईं इहा छिकताइण वारी सूरत हाल रही, पर पुलिस जेका आहे पंहिंजे हद ताईं महदूद रही, अॻिते वधी न सघी ऐं इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे न सघी। राति ताईं इहे इतला हुआ त इमरान ख़ान गिरफ़्तार थी वियो आहे, पर गिरफ़्तार न थी सघियो हुओ ऐं पुलिस जेको आहे सो वरी ॿीहर जेका नई नफ़री जेको DIG इस्लामाबाद ज़ख़्मी थियो, उनखां पोइ जेको लाहौर जो DIG हो उनखे उहा चार्ज ॾिनी वई त हाणे उहो ऑपरेशन जे संभालींदो, उहो हुन ऑपरेशन संभालियो ऐं उन सॼी सूरत हाल खां पोइ जेका आहे उहा राति सॼी छिकताइण वारी रही। ऐं इन छिकताइण दौरान जेके पीटीआई जा फवाद चौधरी उन अदालत में जेको दरख़्वास्त दाख़िल कई त हीअ जेको सो गिरफ़्तारी वारा जेके वारंट आहिनि इहे रोकिया वञनि। उनखां पोइ जेका सॼी सूरत हाल पैदा थी त अॼु सुबुह जो जीअं सुबुह थियो त तीअं वधीक पुलिस नफ़री घुराई वई उन ज़मा पार्क में, पर उन वक़्तु बि सूरत हाल साॻी हुई त कारकुन जेके आहिनि उहे मज़बूत थी बीठा रहिया ऐं पुलिस खे अॻिते वधणु न ॾिनो वियो। ऐं इन त इहो चयो वियो त इमरान ख़ान जेको आहे सो गिरफ़्तारी खां लहराए थो ऐं पहिरीं त बहादुरी जूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे थो, पर हीउ जेको आहे सो लिकी वेही रहियो आहे, गिरफ़्तारी पेश नथो करे ऐं हुनखां डिॼे थो। जॾहिं त इमरान ख़ान जो बि इहो मौक़िफ़ साम्हूं आयो हो त हुन इहो चयो हो त मुंहिंजो जेके गिरफ़्तारी वारंट आहिनि उहे 18 तारीख़ ताईं आहिनि। 18 तारीख़ खां पोइ जेको सो 18 तारीख़ ताईं हुनजी ज़मान थियल आहे, पर 14 तारीख़ ते पुलिस हुनखे गिरफ़्तार करणु छो आई आहे, उन्हनि हुनखे रोकणु छो आई आहे। ऐं इहा सॼी सूरत हाल इन करे हू चयो पियो त मूंखे जेको सो इहा गिरफ़्तारी या इन जी का ॻाल्हि कोन्हे का, पर असल में मूंखे जेको आहे सो क़त्लु करणु ऐं मूंखे हिन राह तां जेको सो हटाइण जी इहा कोशिशि आहे, जंहिंजे करे जेको पहिरीं मुंहिंजो जलसो थियो उन ते उहो हमिलो बि थी चुको हुयो, जंहिंमें हिनखे हिकिड़ी टंग में गोली लॻी हुई। उन हमले जो हिन हवालो ॾींदे चयो त मूंखे क़त्लु करणु चाहिनि था ऐं मूंखे राह तां हटाइणु चाहिनि था। इन साॻी सूरत हाल में ॿियनि जेके पीटीआई जा MPA MNA आहिनि उन्हनि जा बि बयान साम्हूं आया। उन्हनि जो बि इहो चवणु आहे त
ही जेको सो इमरान खान ते प्रेशर विधो पियो वञे ऐं इमरान खान खे राहत हटाइण लाइ, जॾहिं त राणा सनाला जो बि इहो चवणु हुयो त ही इमरान खान खे हाणे राहत हटाइणो आहे ऐं हिन खे वधीक जेकॾहिं छॾियो वेंदो त हीउ जेको सूरत हाल मुल्क जी ख़राबु कंदो। ऐं साॻी सूरत हाल में हिते जॾहिं ॾिठो वियो त अॼु सुबुह खां वठी अॼु शाम ताईं जेसिताईं 2, 2:30, 3 वॻे ताईं त इहा सूरत हाल छिकतण वारी बरक़रार रही हुई ऐं उनखां पोइ जेको सो फवाद चौधरी जी दरख़्वास्त ते अदालत इहो जेको ऑपरेशन आहे उनखे रोकण जो हुकुम ॾिनो। जॾहिं त हाई कोर्ट में ज़मा पार्क में पुलिस ऑपरेशन रोकण लाइ फवाद चौधरी जी जेका दरख़्वास्त हुई उनजी ॿुधणी थी ऐं एडवोकेट जनरल पंजाब जेको शान गुल आहे अदालत में पेश थियो ऐं इमरान खान जी जे वकील जो इहो चवणु हो त इमरान खान जो दिफ़ा न पियो कयां, पर जेको ज़मा पार्क पारां थी रहियो आहे उहो बुनियादी हक़नि जी भञकड़ी आहे। जंगी ज़ून बणिजी चुको आहे। एडवोकेट जनरल जो इहो बि चवणु हो त इमरान खान जो मामिलो जेको आहे इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी हेठि आहे या दरख़्वास्त लाहौर हाई कोर्ट में बि ॿुधणीअ जोगी नाहे। जस्टिस तारिक सलीम बि इहो चयो त जेको बि इस्लामाबाद पुलिस तरफ़ां ऑपरेशन लीड करे रहियो आहे उनखे घुराए था वठूं ऐं उहो मामिलो कंहिं न कंहिं तरीक़े सां ठीकु बि करिणो आहे। जेकॾहिं इस्लामाबाद पुलिस जा ऑफिसर पेश न थिया त उन्हनि जा वारंट बि जारी कंदासीं। ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे वकील चयो त इस्लामाबाद पुलिस लाहौर हाई कोर्ट जे इख़्तियारनि जे दायरे में नथी अचे। अदालत चीफ सेक्रेटरी पंजाब, IG पंजाब ऐं इस्लामाबाद पुलिस तरफ़ां ऑपरेशन जी इहा जेकी सरबराही कंदड़ ऑफिसर DIG ऑपरेशन इस्लामाबाद शहज़ाद बुखारी खे फौरी तौर ते पेश थियण जो बि हुकुम ॾिनो ऐं वक़फ़े खां पोइ IG पंजाब अदालत में पेश न थियो ऐं जस्टिस तारिक सलीम शेख खेसि चयो त जेकॾहिं असां इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले ताईं ऑपरेशन रोके छॾियूं त को एतिराज़ु आहे। IG चयो त असां अदालत जे हर हुकुम ते अमल जा पाबंद आहियूं। लाहौर हाई कोर्ट सुभाणे सुबुह जो 10 वॻे ताईं जेको इहो ऑपरेशन आहे उहो रोके छॾियो ऐं हिन ऑपरेशन रोकजण जे हुकुम खां पोइ जेको आहे सो पुलिस ज़मा पार्क खां वापसि रवानी थी वई आहे। हाणे ॾिसिजे त सुभाणे जेको सुबुह जो 10 थियनि था उनखां पोइ कहिड़ी सियासी सूरत हाल बीहे थी, इहा सॼी सूरत हाल तव्हां असांजे साम्हूं हूंदी। हाणे इहा जेकी सियासी छिकताण आहे ऐं जेका इमरान खान ऐं PDM हुकूमत में आहे त इन जो नतीजो कहिड़ो निकिरे थो इहो वरी सुभाणे 10 वॻे खां पोइ जेका सूरत हाल थींदी उन मां अंदाज़ो करे सघिजे थो। महिरबानी सोलंकी साहब। नाज़रीन, तव्हां असांजे तज़िया निगाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त मुल्क में सियासी सूरत हाल तब्दील थी रही आहे। ख़ासि तौर ते तोशाखाना केस में केतिरनि ई सियासतदाननि जा पोल पधरा थी विया आहिनि। इमरान खान ॿीहर इक़्तिदार में अचण लाइ कोशिशूं करे रहियो आहे, पर मथसि केतिरा ई केस हलंदड़ आहिनि जे करे खेसि मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। अदालती हुकुम बाद पुलिस ऑपरेशन सुभाणे सुबुह ताईं रोकियो वियो आहे, पर ॾिसिजे त सुभाणे ताईं कहिड़ी सूरत हाल बीहे थी। उन सां ई पंहिंजी मेज़बान सादिया अब्बासी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं के ॿिए इशूज़ सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।